जामशोरो लेबॉर्ट्री उमाणिया विया आहिनि। डायरेक्टर लैब जो चवणु आहे त वधीक 47 नवां सैंपल्स लम्स जामशोरो लैब खे मिलिया आहिनि, जॾहिं त लम्स जी फॉरेंसिक लेबॉर्ट्री में पहुतल सैंपल्स जो मजमूई तादाद वधी हाणे 86 थी वियो आहे। पुलिस हिन महिल ताईं 86 माण्हुनि जा सैंपल्स वठी DNA टेस्ट लाइ जामशोरो जी लेबॉर्ट्री उमाणिया आहिनि ऐं रिज़ल्ट्स अचण में हिकु हफ़्तो लॻंदो। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जो रिपोर्टर शौकत मेमण खां। शौकत, वधीक आगाह कजो हिन हवाले सां। बेदर्दी सां क़त्ल कयल नींगरी मोनिका लाड़के जे केस में 47 वधीक शकी माण्हुनि जा DNA सैंपल पुलिस पारां जामशोरो जी लेबॉर्ट्री में पहुचाया विया आहिनि। लम्स जे फॉरेंसिक लैब इंचार्ज डॉक्टर अकबर काज़ी मूजिब 47 नवां केस लम्स अस्पताल जामशोरो में लैब में पहुचाया विया आहिनि, जॾहिं त 39 सैंपल्स हिन खां अॻु साॻी लैब में पहुतल आहिनि। अहिड़ी तरह लम्स जे फॉरेंसिक लेबॉर्ट्री में पहुतल सैंपल जो कुल तइदाद हिन वक़्तु 86 थी वियो आहे। इंचार्ज लैब मूजिब DNA जी रिपोर्ट हिकु हफ़्ते ताईं जारी कई वेंदी। तफ़सील ॾियण लाइ महिरबानी मुंहिंजी शौकत।